वेलकम टू माय चैनल इंग्लिश सिंधी बडी। अॼु जो टॉपिक आहे वर्ब फेल। व्हाट इज़ अ वर्ब? Verb is a word that shows action, state or occurrence. A verb tells us what the subject does or what happens. Verb उहो लफ़्ज़ आहे जेको कम हालत या वाक़ियो ज़ाहिर करे थो। फेल ॿुधाए थो त फ़ाइल छा करे थो या छा थिए थो। एग्ज़ाम्पल मिसाल, ही रन्स, हू डोड़े थो। हिते रन्स ऐं डोड़े थो वर्ब आहिनि। टाइप्स ऑफ वर्ब्स, फेलन जा क़िस्म। मेन वर्ब shows main action, helping verb helps the main verb. मेन वर्ब असुल कम ॾेखारे थो, हेल्पिंग वर्ब असुल फेल जी मदद करे थो। एग्ज़ाम्पल, शी इज़ रीडिंग, हूअ पढ़े रही आहे। रीडिंग हिते मेन वर्ब आहे ऐं इज़ हेल्पिंग वर्ब आहे। एक्शन वर्ब्स, कम कंदड़ फेल। एक्शन वर्ब्स शो फिजिकल और मेंटल एक्शन। एक्शन वर्ब्स जिस्मानी या ज़हनी कम ॾेखारनि था। एग्ज़ाम्पल्स, आई ईट फूड, मां खाधो खाईंदो आहियां। दे थिंक डीपली, उहे गहरो सोचनि था। हेल्पिंग वर्ब्स, मददी फेल। हेल्पिंग वर्ब्स सपोर्ट द मेन वर्ब। हेल्पिंग वर्ब्स असुल फेल जी मदद कनि था। कॉमन हेल्पिंग वर्ब्स आम मददी फेल ही आहिनि। इज़, एम, आर, वाज़, वर, हैज़, हैव। एग्ज़ाम्पल मिसाल, शी इज़ गोइंग टू स्कूल, हूअ स्कूल वञी रही आहे। हिते इज़ हेल्पिंग वर्ब आहे। ट्रांजिटिव वर्ब, मफ़ूल वठंदड़ फेल। अ ट्रांजिटिव वर्ब नीड्स एन ऑब्जेक्ट। ट्रांजिटिव वर्ब खे मफ़ूल जी ज़रूरत हूंदी आहे। एग्ज़ाम्पल, ही राइट्स अ लेटर, हू ख़त लिखे थो। ख़त या अ लेटर हिकु ऑब्जेक्ट आहे, तंहिं करे उहो पाण सां गॾु हिकिड़ो ट्रांजिटिव वर्ब खणंदो। राइट्स हिते ट्रांजिटिव वर्ब आहे। इंट्रांजिटिव वर्ब, बग़ैर मफ़ूल फेल। एन इंट्रांजिटिव वर्ब डज़ नॉट नीड एन ऑब्जेक्ट। इंट्रांजिटिव वर्ब खे मफ़ूल जी ज़रूरत नाहे। एग्ज़ाम्पल, द बेबी स्लीप्स, ॿार सुम्हंदो आहे। त हिते को बि मफ़ूल कोन्हे को ऐं स्लीप्स हिते इंट्रांजिटिव वर्ब आहे। वर्ब फॉर्म्स, फेल जूं सूरतूं। बेस फॉर्म, पास्ट फॉर्म, पास्ट पार्टिसिपल। बेस फॉर्म गो आहे, पास्ट फॉर्म वेंट आहे, पास्ट पार्टिसिपल गॉन आहे। गो फर्स्ट फॉर्म आहे, वेंट सेकंड फॉर्म आहे, गॉन थर्ड फॉर्म आहे। एग्ज़ाम्पल, आई हैव गॉन होम, मां घर वियो आहियां। हिते गॉन पास्ट पार्टिसिपल या वर्ब जो थर्ड फॉर्म आहे। समरी खुलासो, वर्ब इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट पार्ट ऑफ अ सेंटेंस। इट शोज़ एक्शन और स्टेट। फेल जुमिले जो सभ खां अहम हिस्सो आहे। इहो कम या हालत ज़ाहिर करे थो।